नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंद ईंदी। सो जेकॾहिं ॾिठो वञे त अक्सर जेके आहिनि सो दोस्त असांजा अक्सर असांजा मुस्लमान भाइर पेशाब करण वक़्तु या पाखानो वग़ैरह करण वक़्तु क़ज़ाए हाजत जे वक़्तु क़िबले जी तरफ़ या पुठी कंदा आहिनि या मुंहुं कंदा आहिनि, रुख़ कंदा आहिनि। त छा इन जो हुकुम छा आहे, इहो करणु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? त प्यारा दोस्तों, पेशाब या पाखानो करण वक़्तु क़िबले जी तरफ़ रुख़ करण या पुठी करण इहो बिल्कुलु नाजाइज़ ऐं गुनाह आहे। अल्लाह पाक असांखे इन खां बचाए, अहिड़े अमलनि खां अल्लाह पाक असांखे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां मां को बि बैतुल ख़ला में अचे त क़िबले जी तरफ़ न रुख़ करे न पुठी करे। त प्यारा दोस्तों, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बि असांखे इन अमल खां मना फरमाई आहे। त सो असां घर में जेकॾहिं लेट्रिन में वञूं था, बैतुल ख़ला में वञूं था, त घर में बि बैतुल ख़ला में बि न क़िबले जी तरफ़ रुख़ करे पेशाब या पाखानो वग़ैरह करियूं, न पुठी करे करियूं, छो जो बिल्कुलु इहो नाजाइज़ ऐं गुनाह आहे। किथे बि असां जेकॾहिं पाखानो करियूं था, कहिड़ी बि जॻह ते, हर जॻह ते इहो ई हुकुम आहे त क़िबले जी तरफ़ न पुठी कजे ऐं न क़िबले जी तरफ़ रुख़ करे पेशाब या पाखानो वग़ैरह कजे। असांजा अक्सर दोस्त इन ॻाल्हि खां नावाक़िफ़ हूंदा आहिनि, सो बेख़बरी में इहे करे वेंदा आहिनि। ऐं अक्सर घरनि में बैतुल ख़ला में WC लॻाइण जो बि अॼुकल्ह रवाजु इहो थी चुको आहे जो या रुख़ क़िबले जी तरफ़ हूंदो आहे या पुठी क़िबले जी तरफ़ हूंदी आहे। त असां इहो गौर ऐं फ़िक्र करियूं, सोचूं त इहो बिल्कुलु असांखे मना थियल आहे। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मना फरमाई आहे, इहो नाजाइज़ ऐं गुनाह आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ते इजाज़त ॾींदा। अल्लाह।